हाणे हिते असांजो सुवालु आहे 4 नंबर, उनखे हल कंदासीं। अचो हल कयूं इनखे। हिते आहे असांजो वॾो ब्रैकेट, नंढी ब्रैकेट, 1/2 काटू 1/3, नंढी ब्रैकेट क्लोज, वाधू नंढी ब्रैकेट 1 सॼा 2/3, वंडिया आहे असां वटि 1/9, वॾी ब्रैकेट क्लोज, पोइ आहे काटू, पोइ वरी नंढी ब्रैकेट, पोइ आहे 5/3, काटू 1/6, नंढी ब्रैकेट क्लोज, वंडिया 9/6, विच ब्रैकेट क्लोज। हाणे असां वटि छा आहे, असां छा कंदासीं, पहिरें हे सभी नंढी ब्रैकेट खे हल करण जी कोशिशि कंदासीं। पोइ असांखे ख़बर आहे पहिरें नंढी ब्रैकेट, पोइ विच ब्रैकेट, पोइ वॾी ब्रैकेट। हीअ आहे असांजो नंढी ब्रैकेट, हीअ आहे विच ब्रैकेट। पहिरीं असां नंढी ब्रैकेट खे हल कंदासीं, पोइ विच ब्रैकेट खे हल कंदासीं, पोइ वॾी ब्रैकेट खे हल कंदासीं। सही आहे। पोइ बाड मास चऊं, तव्हांखे ख़बर आहे वंड, ज़रब, पोइ जोड़ ऐं कट थींदा आहिनि। सही आहे। हाणे असां हल कंदासीं 1/2 ऐं 3 जो नंढी या मुंहिंजो छा थींदो, 2 ऐं 3 जो। हाणे असांखे नंढो अदद वॾे अदद खे लॻे, जे नथो लॻे त वॾे अदद जो खोड़ो अॻिते वधाईंदासीं। 3 खे 2 नथो लॻे, 3 जो खोड़ो वधीक वधाईंदासीं। अगरि 2 टे 6 खे लॻे थो, 6 खे 2 घणा दफ़ा लॻे थो, 3 दफ़ा लॻे थो। 3 खे 1 सां ज़रूरु ॾींदासीं, 1 3, वरी काटू जी निशानी आहे, काटू जी निशानी ऐं 6 खे घणा दफ़ा लॻे, 2 दफ़ा लॻे थो। 2 खे 1 सां ज़रूरु ॾींदासीं, 2 2 खां 2 वाधू, वरी इन खे लिखंदासीं हिते, इन सॼो चढ़ाईंदासीं। 1 3 3 2 2 आहे असांजो 5, 5/3। हाणे हिते ज़रूरु जी निशानी ॾींदासीं ऐं इन जो उल्टो लिखंदासीं। हिते वंड, जिते वंड हुजे अणपूर में हुनजो ज़रूरु जी निशानी ॾेई, हीअ अंश खे छेद जी जॻह ऐं छेद खे अंश जी जॻह लिखंदासीं। 9/1। सही आहे। वरी काटू। हाणे असां वटि हीअ आहे, हिते छा कंदासीं, 3 ऐं 6 जो नंढी या मजबूत कंदासीं। 3 ऐं 6 जो जेको नंढी अदद हुजे वॾे अदद खे लॻे। हाणे 6 खे लॻे थो, हाणे 6 असांजो नंढी या मजबूत थींदो। 3 6 खे घणा दफ़ा 2 दफ़ा लॻे थो, 2 5 सां ज़रूरु ॾींदा, 2 5 10, काटू जी निशानी आहे त काटू जी निशानी। 6 खे घणा दफ़ा लॻे, 1 दफ़ा लॻे थो, 1 खे 1 सां ज़रूरु ॾींदासीं, 1 ईंदो। हाणे हिते ज़रूरु जी निशानी आहे, जिते वंड हुजे हुते ज़रूरु जी निशानी ॾेई, अंश खे छेद जी जॻह, छेद खे अंश जी जॻह लिखंदासीं। 6/9 ऐं हिते ही पंहिंजो वरी ब्रैकेट क्लोज। सही आहे। हाणे 3 मां 2 विया 1/6, 1/6 वाधू। हाणे इन ज़रब में इहो आहे त जेके आम्हूं सां आम्हूं अंश जी छेद खे अहिड़ो खोड़ो हुजे जो अंश जी छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। 3 खे लॻे थो पाण 3 1 दफ़ो ऐं 9 खे 3 दफ़ा। ऐं हाणे को बि खोड़ो आम्हूं साम्हूं अंश जी छेद खे ऐं क्रॉसिंग में नथो लॻे, पोइ छा कंदासीं, अंश खे अंश सां ज़रूरु ॾींदासीं, छेद खे छेद सां ज़रूरु ॾींदासीं। 35 15, 15/1 ऐं काटू। हाणे 10 मां 1 कढंदासीं, छा बचंदो, 9 बचंदो। 9/6 ज़रबिया 6/9। हाणे हिते हल कंदासीं, इन जो नंढी या मजबूत कंदासीं। 6 ऐं 1 जो छा थींदो, 6 थींदो। हाणे 6 पाण खे घणा दफ़ा 1 दफ़ा लॻे थो ऐं 1 खे 1 सां ज़रूरु ॾींदासीं, 1 थींदो। वाधू 1 6 खे घणा दफ़ा 6 दफ़ा लॻे थो। 6 15, 1 15 15 30 15 45 4 60 15 75 6 15 90, 90 थियो। हाणे काटू 6 पाण खे 1 दफ़ो, 6 पाण खे 1 दफ़ो, 9 पाण खे 1 दफ़ो, 9 पाण खे 1 दफ़ो। 1 खां 1 1, 1/1।
हाणे हिते छॾाईंदासीं त 91 भाङे 6 काटू 1 भाङे 1 सही आहे। हाणे 6 ईअं हिकु जो नंढी मज़बूत कंदासीं 6 थींदो 6 ऐं 6 पाण खे घणा दफ़ा लॻे थो हिकु दफ़ा लॻे थो हिक खे 91 सां ॾींदासीं 91 ईंदो ऐं हिकु 6 खे घणा दफ़ा लॻे थो 6 दफ़ा लॻे थो और 6 खां 6 कट कंदासीं 91 मां 6 कट कंदासीं घणा बचंदा हिकु मां 6 कट कंदा नथो थिए हिकु 9 मां हिकु वठी ॾींदा हिक खे हिकु घणो थींदो 11 मां 6 विया 5 8 6 हाणे 6 खे हणंदासीं सॼे में आणींदासीं हिकिड़े चक 8 खे घणा दफ़ा लॻे थो 6 हिकु दफ़ा लॻे थो हाणे घणे बचाया 8 मां 6 विया 2 बचिया हाणे थो 25 हाणे 6 जो खोड़ 25 घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो अगरि 2 चक 12 2 चक 4 चक 24 4 चक 24 घणा बचियो 25 मां 24 विया घणा बचिया जो हिकिड़ो बचियो 1 भाङे 6 ये पहिरियों तो जवाब।